मज़लूम हीअ मिसकीन औरत रोअंदे क़ुर पाक खणी वरी असां वटि पहुती आहे। हिन जी भेण आहे ख़ालिदा जेका 10वीं जी शागिर्दियाणी हुई। उनजो हिन खे हींअर ताईं पतो नथो पवे। हीअ SSP खां वठी पुलिस थाणनि खां वठी कोर्टुनि ताईं रुली थकिजी पई आहे, मगर हिन खे इहा बि ख़बर नथी पवे त संदसि भेण जीअरी आहे या मरी वई आहे। छो त हिन खे केर बि मोट नथो ॾिए। हीअ ग़रीब आहे, मिसकीन आहे, हिन वटि रिश्वत न आहे, हिन वटि पैसो न आहे। ऐं हिन खे सीशन कोर्ट दादू वटि वई, उन हिन जी दरख़्वास्त फॉरवर्ड कई एडिशनल जज मेयर वारे वटि। उन बि हिन जी दरख़्वास्त अॼु रद्द करे छॾी। हीअ कागज़ खणी हिते पहुती आहे, रोअंदे हिते पहुती आहे त मूंखे कोर्टुनि बि मोटाए छॾियो, मूंखे SP थाणनि जे DSP SHO मोटाए छॾियो। मुंहिंजी भेण जेका 2 महीननि खां लापता आहे, गुम आहे, मुबैना अॻुवां थियल आहे, उन जे लाइ हिन जी केर बि मदद नथो करे। ऐं हिन खे हर हंध खां मायूसी नसीब थिए थी। वधीक हीअ बिल्किस पाण मौजूदु आहे, क़ुर पाक खणी रोई रही आहे। हिन खां मां पुछंदुमि त असुल में जेका हिन सां हींअर ताईं कंहिं बि मोट हिन खे केर बि नथो ॾिए, कोर्टूं बि हिन खे वापसि करे थी छॾनि। अॼु एडिशनल सीशन जज मेयर वारे बि हिन जी दरख़्वास्त रद्द करे छॾी, छो त हीअ ग़रीब आहे, हीअ मिसकीन आहे, हिन वटि पैसो न आहे, हिन वटि रिश्वत न आहे। त पुलिस जा जेके आला अमलदार आहिनि उहे बि हिन जी नथा ॿुधनि, उन्हनि जे कन ते बि जूं नथी चुरे। ऐं जज असांजा जेके आहिनि जज सॻोरा, उन्हनि ते बि को असरु नथो थिए। हा अमां, छा मसइलो आहे बाबा? तुंहिंजी दरख़्वास्त जे एडिशनल जज मेयर वारे बि रद्द करे छॾी, तोखे दादू वारे हेॾे मोकिलियो, तोखे पुलिस SP DSP SHO बि का मोट नथा ॾियनि। तुंहिंजी भेण यकी बाज़ियाब न थी आहे, गुम आहे, तोखे इहा बि ख़बर न आहे जेरी आहे या मरी वई आहे। एजाज़ ई एडिशनल जज मेयर वारो, उन तुंहिंजी दरख़्वास्त रद्द कई आहे। अच्छा, पोइ हाणे DSP SHO या SP वटि बि क़ुर पाक खणी वई आहे। उन्हनि छा चयो? उन्हनि बि चयो, उन्हनि फोन कई, कारवाई कयो, पकड़ियो उन्हनि खे, त हिननि कारवाई कान कई। माना जेको वॾो सूबेदार आहे उन केस रद्द, जज ते चई असांजो रद्द कराए छॾे थी। भला तव्हांजी भेण जी तव्हांजे मिटनि माइटनि या वरी वाक़ुफ़कारनि खां का ॼाण तव्हांखे मिली आहे? न त का ॼाण कोन मिली आहे, को अतो पतो ई कोन्हे, को अतो पतो ई न आहे, का ॼाण ई न आहे। जिन ते तव्हांखे शक आहे उन्हनि सां तव्हांजो को राब्तो या का बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल या उन्हनि ताईं, या उन्हनि जी तव्हां सां का ॻाल्हि ॿोल हींअर ताईं थी आहे? न अॼु हिकिड़े छोकिरे ॻाल्हायो, खिले पोइ पियो। कहिड़ो छोकिरो? इहो जेको अज़ीज़ जो सौट आहे। अज़ीज़ जो सौट आहे, छा पियो चवे? चयो मां तव्हांजो माइट आहियां, वरी खिलनि पिया, वरी काल मां कटी वञो। अच्छा, हाणे तुंहिंजी अपील कहिड़ी आहे? मुंहिंजी अपील इहा आहे, मां एजाज़ साहिब खे चाहियां, क़ुर मेड़ अथसि, मां चवां एजाज़ साहिब कहिड़ो जंहिं तुंहिंजी दरख़्वास्त रद्द कई आहे, एडिशनल जज मेड़? हा, उन मूंखे मां अपील थी कयां, मुंहिंजी ख़ुदा कान मदद करे, SP DSP खे DIG खे सभिनी खे मां अपील थी कयां, क़ुर पाक खणी बीठी आहियां, मुंहिंजी ख़ुदा कान मदद करे, मुंहिंजी भेण ज़ाहिर करे जेरी हालत मरी वई। नाज़रीन, हीअ मज़लूम औरत जेका क़ुर पाक खयूं, हे नंढड़ो ॿार पंहिंजो कच्छ में खयूं, रुलंदी थी वते, दर रुलंदी थी वते। संदसि जी भेण जेका 10वीं क्लास जी शागिर्दियाणी हुई, तक़रीबन 2 महीना अॻु उहा गुम आहे। उहा हिन खे हींअर ताईं नथी मिले। हीअ दर जा ठोकर खाई अॼु एडिशनल जज मेयर जे तरफ़ां हिन जी दरख़्वास्त जेका सीशन जज दादू हिन ॾे फॉरवर्ड कई हुई, उहा रद्द थियण खां पोइ वरी क़ुर पाक खणी हिते पहुती आहे। हिन वरी बि कोर्टुनि खे अपील कई आहे त कोर्टूं ई मुंहिंजी मदद कनि ऐं SSP खे DIG खे IG खे दॿ पटिनि ऐं उन्हनि खे नोटिस वठाइनि त हिन जी भेण जेका आहे यकी बाज़ियाब नथी थिए पई ऐं हिन खे इहा बि ख़बर न आहे उहा जेरी आहे या मरी वई आहे, उनखे बाज़ियाब करे हिन हवाले कयो वञे। हिन मज़लूम जा लाइव हिन मज़लूम जी लाइव कवरेज असां मेहरान प्रेस क्लब मेयर तां तव्हांजे अॻियां रखीसीं।